मॉडल, अदाकारा ऐं ॻाइणी अनाया ख़ान दावा कई आहे त हुन सां लाॻापन में रहंदड़ मर्द कॾहिं बि औरत खे नाहे ॻोल्हींदो। अदाकारा हिक शो में पंहिंजे शोबिज़ कैरियर समेत ज़ाती ज़िंदगीअ ते ॻाल्हायो ऐं इहो बि ॿुधायो त हुन अॼु ताईं शादी नाहे कई ऐं कॾहिं शादी करण जो इरादो रखे थी। अनाया ख़ान ॿुधायो त संदसि परवरिश अमेरिका में थी, पर उते रहंदे बि खेसि पाकिस्तानी ड्रामनि में कमु करण जो शौक़ु हो। उन ज़माने में पाकिस्तान में केतिरा ई निजी टीवी चैनल्स खुली विया हुआ जेके अमेरिका में ॾिठा वेंदा हुआ ऐं उते पाकिस्तानी ड्रामनि जी तारीफ़ थींदी हुई, जंहिंजे करे खेसि पाकिस्तानी ड्रामनि में कम करण जो शौक़ पैदा थियो। हू सुठी क्लासिकल डांसर आहे। हू पंहिंजी डांस जूं रोज़ वीडियोस ठाहींदी आहे, पर सोशल मीडिया ते पोस्ट नाहे कंदी छो त पाकिस्तानी माण्हू तंग नज़र आहिनि। हू डांस खे सुठो नथी समझे। अनाया ख़ान चयो त मीकाल ज़ुल्फ़कार ऐं फिरोज़ ख़ान संदसि क्रश आहिनि। हू खेनि पसंदि कंदी आहे। जॾहिं खांसि पुछियो वियो त 1.5 साल अॻु हुन शादीअ जो इरादो कयो हो त पोइ शादी छो न कई, जंहिं ते हुन मुख़्तसिर जवाबु ॾिनो त खेसि को अहिड़ो छोकिरो ई नाहे मिलियो जेको शादीअ जे क़ाबिल हुजे। अनाया ख़ान जो चवणु हो त फौरी तौर ते संदसि शादीअ जो को बि इरादो नाहे छो त भरवसे जोॻो शख़्स मिलणु ॾुखियो आहे। 99% माण्हू मुनाफ़िक़ ऐं कूड़ा हूंदा आहिनि। ज़ाहिरी तौर माण्हू ख़ुशि इख़लाक़ ऐं सुठा लॻंदा आहिनि, पर हक़ीक़त में उहे सचा नाहिनि हूंदा ऐं 99% मर्द धोखेबाज़ हूंदा आहिनि। अदाकारा शादी लाइ पसंदीदा मर्द जूं ख़ासियतूं गिणाईंदे ॿुधायो त उहो शख़्स डिघे कद वारो, मुख़लिस, ॿियनि जी इज़त कंदड़, ख़ूबसूरत ऐं डांस जी महारत रखंदड़ हुजे। हू चाहे थी त मुड़ुस सां शादीअ जे ॾिहाड़े ख़ूब डांस करे ख़ुशी मल्हाए। शादी ऐं कूड़ी मोहबत जे हवाले सां हुन ॿुधायो त घणो करे माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा कुझु ॿियो आहिनि ऐं कंदा कुझु ॿियो आहिनि। जॾहिं खांसि पुछियो वियो त छा कॾहिं कंहिं मर्द साणसि धोखो कयो आहे, इन ते अदाकारा चयो त जेको मूंसां लाॻापन में रहंदो आहे उहो कॾहिं ॿियो ऑप्शन ई नाहे ॻोल्हींदो।